बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। पाकिस्तान में कोरोना जा 336 नवां केस ज़ाहिर, अंग 5374 थी वियो। वधीक 7 ॼणा फौत थियण बाद तादाद 93 ताईं पहुची वियो। 44 ॼणा सख़्त बीमार, 1095 सेहतियाब। जैकबाबाद में लॉकडाउन सबब बेरोज़गार थियल पोरियत पंहिंजी 7 महीननि जी न्याणी जो इलाज न कराए सघण ते पाण खे गोली हणी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। पोरियत जो पोढ़ो पीउ सुॾका ॾेई रोईंदो रहियो। घर में मातम मतल। सब खां पहिरियों त मां पंहिंजो चैनल, मुंहिंजे शहर जो चैनल आहे, पंहिंजो लोकल चैनल आहे जेकब न्यूज़ खे इहो चवंदुमि त जंहिं नमूने जेकब न्यूज़ कमु करे थो, तमामु सुठो कमु थो करे, मां उनखे एप्रीशिएट कयां थो ऐं इन खे कंटिन्यू कयो। ही चैनल जेको आहे को जुगाड़ नथो करे, बाक़ी महिनत करे पैगाम ॾिए थो ऐं पंहिंजी ॾाढी महिनत थो करे। उन जे लाइ मां जेकब न्यूज़ खे मुबारकबाद ॾियां थो। सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखरानी पारां जैकब न्यूज़ जे कम जी वाखाण। जैकब न्यूज़ जुगाड़ बजाए पेशावराने तरीक़े सां कमु करे रहियो आहे। मुबारकूं पेश कयां थो एजाज़ हुसैन जखरानी। मां पंहिंजे जैकाबाद वारनि खे इहो पैगाम ॾियणु चाहियां थो त मुंहिंजा दोस्तो, ही करोना वायरस आहे, ही ॾुखियो वक़्तु आहे, सभिनीनि जे लाइ ॾुखियो वक़्तु आहे, पर रब जी महिरबानी आहे। हिन वक़्तु ताणी असांजे शहर में या असांजे डिस्ट्रिक्ट में हिकिड़ो केस पॉज़िटिव आयो, उहो बि अल्हम्दुलिल्लाह क्वारंटाइन करण खां पोइ उहो बि नेगेटिव थी वियो आहे। हिन टाइम एज़ अ सच आइडेंटिफाई केस कोई न आहे, पर जीअं तव्हांखे ख़बर आहे ही वायरस कराची में तेज़ी सां फैले थो। हिन जा हैदराबाद में केसिस अची विया। हाणे वॾी ॻाल्हि, घणो परे न वञूं त झटपट डेरा अलाह या झटपट जेको हितां 10-12 मिंट जी ड्राइव ते आहे, बल्कि सफ़ा गॾु आहे जैकाबाद सां, उते बि केसिस अची विया आहिनि। टीपुल में केसिस अची विया आहिनि ऐं टीपुल ऐं झटपट जे माण्हुनि जो ऐं जैकाबाद जे माण्हुनि जो ओॾे अचु वञण जो ॾाढो एक्सेस आहे। हुननि जा माण्हू हेॾे ईंदा आहिनि, असांजा माण्हू होॾे वेंदा आहियूं। हाणे माना ही बीमारी तव्हांजे बिल्कुलु डोर स्टेप्स ते माना पाड़े में अची वियो आहे। हाणे तव्हांखे वधि में वधि एहतियात करिणो आहे। जेसि ताईं लॉकडाउन गवर्नमेंट कयो आहे, तव्हां ॿाहिरि न निकिरो, ऐं उन खां पोइ अगरि लॉकडाउन ख़तम बि थिए थो त तव्हांखे पंहिंजो ख़्यालु पाण करिणो आहे। वायरस सिंध में तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। अव्हां जे पाड़ेसरी शहर में बि केस ज़ाहिर थिया आहिनि। जैकबाबाद वासियो घरनि में रहो, एहतियात कयो, हुकूमती हिदायतनि ते अमल करियो। सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखरानी जो जैकबाबाद वासियुनि लाइ पैगाम। लॉकडाउन हुजे या राशन जी डिस्ट्रीब्यूशन जो मामलो हुजे, ईअं ई ऑनरेबल चीफ मिनिस्टर साहब सैयद मुराद अली शाह साहब हर डिस्ट्रिक्ट में फोकल पर्सन्स मुक़ररु कया आहिनि, जंहिंमें असांजे डिवीज़न जो प्रेसिडेंट मोहतरम मीर एजाज़ हुसैन खान जखरानी साहब डिस्ट्रिक्ट जैकाबाद जो फोकल पर्सन आहे। असांजो ऑनरेबल SSP साहब सुठो कमु करे थो पियो। अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त मां सम्झां थो पियो असांजी जेकी जैकाबाद जी मीडिया आहे, बाक़ाइदा जेको आहे त उनजी अखियूं खुलियल आहिनि। ॾींहुं हुजे तूं राति हुजे, नंढो नंढो वाक़ियो हूंदो आहे बि उहो ऑन एयर बि हलियो वेंदो आहे। तव्हां ॾिसो था पिया। ऐं डिप्टी कमिश्नर जो यकीन कयो की असां हिकु ॿ दफ़ो जेको आहे ऑफिस में लंच कयो आहे वेही करे। ऐं कुझु ॾींहं पहिरियां जेकी मिसमैनेजमेंट थी, बिस्प जे प्रोग्राम बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, जंहिंजो हाणे नालो जेको आहे त कुझु दोस्तनि फेडरल वारनि एहसास प्रोग्राम रखियो आहे, हिकदमि जेको आहे सभिनि खे मैसेज मोकिलियऊं। ऐं तव्हां ॾिठो सॼे शहर मां जेको आहे त लेडीज़ रोड ते अची वई। इन्हनि खे ख़बर बि न आहे की कहिड़ी क़िस्म सां मैनेज करिणो पवंदो आहे। तव्हांखे कोऑर्डिनेशन करणु खपंदो आहे। डिप्टी कमिश्नर साहब हिते वेठा आहिनि। बहरहाल कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, मां अगरि उहे कंदुसि त मां जीअं उन्हनि दोस्तनि जी लेवल बराबरि थी वेंदी। असां लाइ उन्हनि लाइ दोस्तनि लाइ बि इज़त आहे। असांखे जेको सिलेक्टेड MNA साहब आहिनि, फेडरल मिनिस्टर साहब आहिनि, उन्हनि पाण चयो त मां जैकाबाद वञी पंहिंजे ज़ाती पैसनि सां जेको आहे त डिस्ट्रीब्यूशन कंदुसि। त असां इंतज़ारु कयूं था पिया जैकाबाद वासी, त अॼु 12 ॾींहं 13 ॾींहं थी विया आहिनि, अञा ताईं जेको आहे डिस्ट्रीब्यूशन उहा ज़ाती पैसे वारी न अथई। पोइ कुझु दोस्तनि ॿुधायो उन्हनि शायदि इहो अप्रैल फूल मल्हायो, छो जो 1 अप्रैल ते उन्हनि इहो ऐलान कयो। उन्हनि लाइ असांखे इज़त आहे त अहिड़ो मज़ाक़ जैकाबाद जे आवाम सां न कजे। तव्हांखे असां वार्न कयूं था पिया त आम ग़रीब माण्हू सां मज़ाक़ न कयो। जेको करे सघो था तव्हां कयो, अलाह तव्हांखे ॾिए। जेको नथा करे सघो था उनजे बारे में जेको आहे त हरू भरू डिसइंफॉर्मेशन न फैलायो। सुठो माहौल हले पियो जैकाबाद जो, तव्हां कल्ह प्रेस कॉन्फ्रेंस करे ख़राबु करण जी कोशिशि कई। ऐं आईंदा अगरि तव्हां अॻिते वधो त मजबूरन असांखे सियासी जवाबु ॾियणो पवंदो।
असांखे तव्हांखे वार्न कयूं था, असांखे मजबूर न कयो। जैकबाबाद में PTI ऐं पीपल्स पार्टी आमो साम्हूं। पीपल्स पार्टी अॻवाननि मीर लियाकत अली ख़ान लाशारी, हाजी मोहम्मद आरिफ दायो, मीर फहद ख़ान जखरानी ऐं ॿियनि जी प्रेस कॉन्फ्रेंस। PTI जे चूंडियल नुमाइंदनि ते छिती तनक़ीद। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो जैकबाबाद वासियुनि सां अप्रैल फूल मल्हायो। पीपल्स पार्टी जे अॻवाननि जी मोहम्मद मियां सूमरो मथां तनक़ीद। जैकबाबाद में राशन न मिलण ख़िलाफ़ माज़ूरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। लॉकडाउन सबब बुखूं काटे रहिया आहियूं, माज़ूरनि जूं दाहूं। ये जो झूठी खबरें फैला रहे हैं, मुझे तो खैर उन पे बड़ी हंसी आ रही है। ये पहले भी दुबई गया था, झूठी खबरें बनाई थी कि जी अरेस्ट हो गया हूँ, और पता नहीं क्या क्या अफवाह ने फैलाई। अल्लाह देख रहा है, इंशाल्लाह हम भी देख रहे हैं, और इंशाल्लाह अनकरीब जो है FI में मैं इनके ख़िलाफ़ जा रहा हूँ, और FI को मैंने रब्ता कर दिया है जी। और इंशाल्लाह कल की खबरें और अभी की खबरें जितना कुछ ये कर रहे हैं, मैं चाह रहा हूँ, मुझे पहले से पता था ये इनकी यही औकात है और ये यही कर सकते हैं। इससे ज़्यादा अगर कुछ ये करना चाहे वो भी कर लें, उसके लिए भी मैं तैयार बैठा हुआ हूँ। और मैं शुक्रगुजार हूँ चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट गुलजार साहब का कि आपने कल की प्रेस कॉन्फ्रेंस जो हमने की उसका आपने नोटिस भी लिया, जो यहाँ पे DC साहब इन्वॉल्व है करप्शन में। मूं बाबति हलंदड़ ख़बरूं कूड़ियूं आहिनि। मूंखे कोरोना नाहे थियो। सियासी बुनियादनि ते कूड़ियूं अफ़वाहूं पखेड़ींदड़नि ख़िलाफ़ FIA में वेंदुसि। मौला बख्श सूमरो। जैकबाबाद जो सीनियर सहाफ़ी लेखक ऐं अदीब कामरेड सिकंदर बख्तियार खोसो डिघो अरसो बीमार रहण बाद 73 वरनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। जैकब न्यूज़ सथ पारां वारिसनि सां दुख जो इज़हार। हेडलाइंस खां पोइ ख़बर शामिल करूं था गड़ी खैरो खां, जिते एहसास इमरजेंसी प्रोग्राम सेंटर ते लॉकडाउन जी ख़िलाफ़ वर्ज़ी बाबति रिपोर्ट करे रहियो आहे अमर सिंधी। 3 ॾींहं अॻु जैकब न्यूज़ सां गॾु मीडिया वारनि हिन इशू खे खयो हुयो त काल्ह इंतिज़ामिया जागी हुई ऐं हिकिड़े ॾींहुं कलाक खन लाइ हिते डिसिप्लिन रखियो वियो हुयो, लीका कढी ऐं नियाणियुनि खे जेको आहे सो कतार में बीहारे ही कमु करायो वियो हो। अॼु उहो साॻियो ई सिलसिलो वरी शुरू थी चुको आहे। जॾहिं त असां नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदा हलूं त हिन सेंटर ते अलाए केतिरा एजेंट आहिनि जेके सरगर्म थिया आहिनि। उहे इन करे थिया आहिनि त कुझु ॾींहं अॻु जेकी हलाइनि पिया हिते पैसा, उन्हनि खे इन्ही शिकायतुनि ते गिरफ़्तार कयो वियो त उहे 500 खां 1000 ताईं कटौती करे रहिया आहिनि। उन्हनि खे अलाए कहिड़े बुनियाद ते आज़ादु कयो वियो। अॼु उन्हनि नओं तरीक़ो ईजाद कयो आहे। ही नियाणियूं दाहे रहियूं आहिनि त इन्हनि जा एजेंट आहिनि जेकी असांखे अची चवनि था 500 खां 1000 ॾियो त असां तव्हांजो जल्दी में कार्ड कराए ॾींदासीं। असां इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गड़ी खैरो सिटी जे लाइ टोटल 3 सेंटर मंज़ूर थियल आहिनि, पर ही लॻे ईअं थो ॼण इंतिज़ामिया जी मिली भगत सां ही सेंटर हिकिड़ो करे हलायो पियो वञे, जिते मुख़्तलिफ़ यूसेज जा माण्हू पिणु अची रहिया आहिनि। असां इहो बि ॿुधाईंदा हलूं त इन सिलसिले में इंतिज़ामिया जी लापरवाही इंतिहाई संगीन नज़र अची रही आहे। कैमरामैन माजिद अबड़ो सां गॾु अमर सिंधी। ही हुयूं हेडलाइंस। वधीक तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com या फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।